नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शयाती अलन्नास ज़मानुन मुझे उम्मत एड़ो ज़मानो ईंदो जो युहिब्बूनल खम्स व यनसौनल खम्स पंजन शयुनि सां मोहबत ऐं प्यार कंदा ऐं पंज शयूं विसारे छॾींदा। घणी बाबा पंजन शयुनि सां मोहबत ऐं प्यार कंदा ऐं पंज शयूं विसारे छॾींदा। इन हदीस में नबी साईं उहे सभु शयूं ॿुधायूं। पहिरें नंबर ते फरमायो युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत हयातीअ सां ज़िंदगीअ सां मोहबत ऐं प्यार कंदा पर मौत खे विसारे छॾींदा। अॼु मौत यादि ई न आहे। हर को चवंदो वरितो आहे ॿिया मरनि था असां थोरा ई मरंदासीं। अबा सभिनी खे मरणो अथव। छो त रब साईं क़ुरान पाक में फ़ैसिलो कयो दुनिया फ़ैसिला करे घटि वधि थी सघंदा आहिनि पर अल्लाह जो फ़ैसिलो घटि वधि न थींदो आहे। काथे बयान कंदे फरमाई कुल्लु मन अलैहा फ़ानियु व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको दुनिया में आयो आहे सभिनी खे फना थियणो आहे। हे माग कंहिंजो बि कोन्हे को। ज़मीननि जा मालिक हलिया विया हथे ख़ाली हलिया विया बंगला छॾियूं हलिया विया। हयाती सां मोहबत ऐं प्यार कंदा मौत विसारे छॾींदा। ॿिए नंबर ते युहिब्बून दुनिया व यनसौनल आख़िरा दुनिया सां त मोहबत ऐं प्यार कंदा पर आख़िरत विसारे छॾींदा। आख़िरत यादि ई न आहे। क़ुरान पाक जा 10 सिपारा पोयां तव्हां पढ़ो माना कयो न सॼी क़यामत लिखी पई आहे पर कोई इहा माना ई न सम्झे। दुनिया जी होशियारी आहे दीन में होशियारी न आहे। हक़ीक़त आहे न बा दुनिया में को कंहिंखो पैसो नथो खसे सघे ऐं दीन लाइ चए मां त न ॼाण आहियां। अबा ॼाण रखो न दीन जी जेका अॻिते कमु अचई। आख़िरत यादि ई न आहे। टे नंबर ते फरमाता युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब माल सां त मोहबत ऐं प्यार कंदा पर हिसाब खे विसारे छॾींदा। त अलाह वटि हिसाब ॾियणो आहे। ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो अथव। मतां कोई ईअं चवे ठहियो मां खाई वियुमि केरु पुछा कंदो हज़म थी वई रब वटि हर शइ ॾियणी पवंदव। हिते हाज़मो थींदव उते न थींदव। हिसाब विसारे छॾींदा। चौथे नंबर ते फरमायो युहिब्बूनल क़ुसूर व यनसौनल क़ुबूर बंगलनि ऐं मलातनि सां त मोहबत ऐं प्यार कंदा पर क़बरनि खे विसारे छॾींदा। आहे न बा क़ब्रिस्तान खां लंघियो वेंदो दुड़की बि नथी अचे। सुमराणी शरीफ़ में पढ़ंदासीं क़ब्रिस्तान ॾे वियासीं हिकिड़ी पटी लिखियल मिली जंहिं ते फारसी में लिखियल हो त आया गाफ़िल बगोरिस्ता गुज़र कुन आया गाफ़िल बगोरिस्ता गुज़र कुन मकामे मंज़िल खुदरा नज़र कुन। ओ बेख़बर इंसान क़ब्रिस्तान खां लंघियो थो वञे हेॾे बि नज़र कर त हिकु ॾींहुं मूंखे बि हिते ज़रूरु अचिणो आहे। हेॾे ख़्याल ई न आहे। अॼु ज़री मिटी जी नथा सही सघूं सुभाणे मण मिटी जा पवंदव। अज़ीज़ ई विझी ईंदा ॿिया बि न अञा ज़ोर ॾींदा मज़बूत कंदा निकिरी न सघे। वरी कंहिं अल्लाह वारे सती माड़ में रहण वारे खे हक़ल करे लफ़्ज़ चाता अला या साकिनल क़सरिल मुअल्ला अला या साकिनल बैतिल मुअल्ला सतदफनु अन क़रीबिन फितराबी। ओ सती माड़ में रहण वारा वो वक़्तु यादि कर मरी वेंदे इन माड़ी में दफ़न न कंदई वरी बि तोखे मिटी में ई दफ़न कंदा। पर माण्हू सोचे कोन घणा त ॿोड़ा ॿुधनि कोन। हदीस जा लफ़्ज़ कंहिं अल्लाह वारे बैत में ठाहियो आहे लहू मलकुन युनादी कुल्ल यौमिन लहू मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वबनूलिल खराबी। हिकु अल्लाह जो मलाका जेको सॼो ॾींहं जो बीठो सॾ कंदो आहे ईअं चवंदो आहे त लिदूलिल मौत तूं त मौत खे वेझो वेठो आहे वबनूलिल खराबी अॻिते वैरानी थी उन जे लाइ को बंदोबस्तु कयूं आहे। पर ॿोड़ो ॿुधे ई न। बंगलनि मालातनि सां त मोहबत ऐं प्यार कंदा पर क़बरां विसारे छॾींदा। पंजे नंबर ते साईं जन फरमाता युहिब्बूनल मख़लूक मखलूक सां औलाद सां दोस्तन सां त मोहबत प्यार कंदा वयनसौनल ख़ालिक
अल्लाह ख़ालिक खे विसारे छॾींदा। अल्लाह यादि ॾींदाई, अवा अल्लाह खे यादि न कंदे अल्लाह तोखे बि यादि न कंदो, तूं यादि कंदे तोखे बि यादि कंदो। अल्लाह खे यादि कयो, यादि करण जो इहो ई आहे। अल्लाह जो ज़िक्र कयो, कलमो पढ़ो, अल्लाह जो क़ुरान पढ़ो, अल्लाह जी निमाज़ पढ़ो, इहो अल्लाह जो ज़िक्र अथव। इहो कंदव न अल्लाह तव्हांखे बि यादि कंदो, सुकून में गुज़ारींदो। पर जे तव्हां हिन खां मुंहुं मोड़ींदव, रब साईं जो क़ुरान थो चए फमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनहशुरुहु यौमल क़ियामति अमा क़ाल रब्बि लिम हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। क़ुरान चए थो जे मुंहिंजे ज़िक्र खां, क़ुरान खां, मुंहिंजे कलमे खां, मुंहिंजे निमाज़ खां मुंहुं मोड़ियो। रब साईं थो फरमाए, क़ुरान पाक जा लफ़्ज़ आहिनि, रब साईं फरमाए थो मां इन खे दुनिया में हिकिड़ी सज़ा ॾींदुमि, उहा इहा सज़ा त हुनजे रोज़ी खे मां अल्लाह तंग करे छॾींदुसि। रोज़ी तंगी खां मुराद इहा न अथव त बुखियो रहंदो, खाईंदो बि ढव ते, पर हुनखे सुकून न ईंदो, सुकून हलियो वेंदो। ऐं क़यामत जे ॾींहुं वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा, क़यामत वारे ॾींहुं उथंदो त अंधो ऐं नाबीनो थी करे उथंदो। हेॾे कंधो हणंदो नज़र न पवंदी, हेॾे कंधो हणंदो नज़र न पवंदी। चवंदो रब मां त दुनिया में ॾिसंदो हुअमि, अॼु मूंखे अंधो करे छो ठारियईं। रब ॻाल्हाईंदुसि क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। क़ुरान ॿुधण वारा तोखे क़ुरान ॿुधायो, फनसीता तो विसारे छॾियो, अॼु मां रब तोखे विसारे छॾियो आहे। रब विसारियो, कुझु न बचियो। ॿेली हयाती में, ज़िंदगी में अमल कयो, सुठा कम कयो, नेकी जा कम कयो, इहे ई तव्हां असां सां गॾु हलंदा, बाक़ी का शइ न हलंदव। मां रब खां दुआ घुरदुमि अल्लाह हुन बांडे ते रहम ऐं करम फरमाए, हाजी महमूद याकूब ते अल्लाह जी क़बर खे जन्नत जे बाग़ में बाग़ फरमाए, हिसाब जी आसानी फरमाए। पर सभिनी जे लाइ दुआ घुरो, अल्लाह तूं सभिनी जे हाल ते रहम फरमा, पंहिंजी बाज फरमा। अल्लाह साईं मूंखां जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए। हाणे हज़रत साईं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा साहब बयानु कंदो मुख़्तसर अंदाज़ में। अल्लाह साईं सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। मेहरान साउथ पनवाकिल।